नासरीन अवां ॾिसी रहिया आहियो ख़बर 4 न्यूज़ ऐं आऊं आहियां अव्हां जी होस्ट हिबा नवाब। ख़बर शामिल कंदासीं। टंडोल हयार में नाथ ख़्वान मोहम्मद शुएब कादरी बिलाली जंहिं मुसलसिल महिनत हिन खे कामयाब करे छॾियो ऐं हू हिन वक़्तु हिकु बहितरीन नाथ ख़्वान आहे। ख़बर 4 न्यूज़ खे ख़ुसूसी इंटरव्यू ॾींदे हुन ॿुधायो त मूंखे नाथ ख़्वान जो बचपन खां शौक़ु हुयो। तक़रीबन 5 खां वठी 6 में 7 में 8 में स्कूल में असेंबली जे अंदरि भी नाथ ख़्वानी हवाले सां ऐं जेके सेमिनार थींदा हुआ उन में नंढे हूंदे खां नाथ ख़्वानी अल्हम्दुलिल्लाह नाथ ख़्वानी जो बेहद शौक़ु आहे। ऐं मुंहिंजो हिकिड़ो उस्तादु हूंदो हो, उस्ताद मुख्तियार अजमेरी शाह साहब, जेको माशाअल्लाह बड़े प्यारे अंदाज़ सां मूंखे खणी हलियो। अल्हम्दुलिल्लाह हींअर जेको मूं वटि जेको माहौल आहे अल्हम्दुलिल्लाह दावत इस्लामी जे प्लेटफॉर्म ते नाथ ख़्वानी मरकज़ी नाथ ख़्वां आहियां अल्हम्दुलिल्लाह। ऐं दावत इस्लामी जो जेको भी प्रोग्राम थींदो आहे, मरकज़ी प्रोग्राम थिए चाहे सेमिनार जे हवाले सां मरकज़ी तरफ़ां मूंखे इजाज़त मिलंदी आहे। अल्हम्दुलिल्लाह उन्हनि जी नाथ ख़्वानी में शिरकत कंदो आहियां अल्हम्दुलिल्लाह। छा था सम्झो नाथ ख़्वानी खे कीअं तव्हां महसूसु कयो? असल में नाथ ख़्वानी इहो आहे त दीन इस्लाम जे लाइ नाथ ख़्वानी हिकिड़ो बेसिक आहे। नाथ ख़्वानी उहा शइ आहे जेको आम माण्हू बि अचे थो ऐं उन जे साम्हूं नाथ पेश कई वञे थी, सरकार सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो ज़िक्र पेश कयो वञे थो त उहो काफ़ी मुतासिर थिए थो। ऐं अल्हम्दुलिल्लाह इहो वॾो पैगाम आहे। नाथ ख़्वानी स्टार्टिंग पैगाम आहे इस्लाम खे पहचान सुञाणप जे लाइ, इस्लाम ॿुधाइण जे लाइ अल्हम्दुलिल्लाह नाथ ख़्वानी बेहद, छो जो नाथ ख़्वानी में आवाज़ सुठी हूंदी आहे ऐं उनजो लेल वग़ैरह सभु सुठो हूंदो आहे त साम्हूं चाहे गैर मुस्लिम हुजे या मुसलमान हुजे हू इंट्रस्टिंग थींदो आहे उनमें। तव्हां असांजे नाज़रीन खे पंहिंजे पसंदीदा नात ॿुधाईंदा? अल्हम्दुलिल्लाह नात आला हज़रत जो कलाम हिकिड़ो आऊं इंशाअल्लाह पेश कंदुसि तव्हांजे साम्हूं। उठा दो पर्दा दिखा दो चेहरा के नूर बारी हिजाब में है ज़माना तारीक हो रहा है कि मेहर कब से निकाब